नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर ख़ास में ख़बर ॾींदा हलूं त औरतुनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां भील बिरादरी जे औरतुनि पारां हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी आगाही रैली कढी वई। इन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे चयो आहे त हर मज़हब में औरत खे बराबरी जो हक़ मिलियल आहे, पर अफ़सोस असां वटि शऊर जी एतिरी खोट है जो औरतुनि खे पंहिंजे बुनियादी हक़नि बाबति का बि ॼाण न ॾिनी आहे। नालो राधा भील है ऐं जेका दलित औरतां जी अॻवानी करे रही आहियां। अॼु जो जेको 8 मार्च औरतां जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो आहे, उहे में असां औरतां जेके दलित औरतां शेड्यूल कास्ट गरीब तबके जी पौरत औरत जेका आहे उहो कोठा मां ॿाहिरि निकिती आहे, काफ़िला पहुता है। उहो मुतालबो आहे त असांजो बजट में हिसो ॾिनो जाए, असांजो मिल्कियत में जेको असांजा वारिस जेके उहो असांजे मिल्कियत में हिसो रखे ऐं उहे खां अलावा क़ौमी सूबाई आहे जेके सेनेट इलेक्शन थिए त उहे में असांखे हिसो कोन थो ॾिनो जाए, त असांजी कोटा रखी जाए ताकी असां उहे में अपना आवाज़ बुलंद करे सघां, असां अपनी ज़्यादती जेके थिए थी उहे ख़िलाफ़ असीं आवाज़ उथारे सघां, असांजो कोई सधारो आवाज़ हो जेको असेंबली में हुजे। उहे खां अलावा हींअर मुतालबो आहे कि जेके मज़हबी तब्दीली थिए थी, जेके जबरी तब्दीली थिए थी मज़हबी, ऐं असांजे नंढिया छोकिरा जेके आहे अंडर एज जेके औरतां आहे उहा से जेका मज़हबी तब्दीली करी जाए थी या उहा से शादी करी जाए थी, उहा ख़िलाफ़ कोई सख़्ती सां नोटिस लियो जाए। असीं सॼे औरत जेके आहे उहो अॼु दलित जेके औरतां आहे शेड्यूल कास्ट गरीब तबके जेके औरतां आहे उहा मुतालबो आहे कि उहो जेको आहे असांजी गवर्नमेंट जेको आहे इहे नोटिस ले ऐं असां अपना मुतालबा उहे मंझराए सघां। असांजो बजट में हिसो है, विरासत में असांजो हिसो है, प्लस में असांजो जेको क़ौमी सूबाई असेंबली में असांजो हिसो हुअणु खपे त जीअं असां अपनो आवाज़ सगारो कयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।